सामूंडी तूफ़ान वाइपर जो है हिन वक्त सिंध के साहिल तरफ़ जो वधी रहियो आहे। तेज़ी सां जो वधंदड़ वाइपर जो है तूफ़ान है वो मलीर ख़ास तौर ते कराची मलीर ठट्टो सुजावल बदीन इन साहिल सां जॾहिं वो उनजो टकराव थींदो तो उन खां पोइ जेका शिदत ईंदी बरसात ने तूफ़ानी हवाउनि में उनजे टकरण खां पहिरीं तव्हांखे ॿुधायां थो हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट मलीर समेत जो कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि। ही साहिली पट्टी वारी जेका सॼी पट्टी आहे उते तूफ़ानी हवाऊं घुलणु शुरू थी वियूं आहिनि। मिट्टीअ जो हिकिड़ो तूफ़ान आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हिन वक़्तु बि हिते जंहिं जाइ ते असीं मौजूदु आहियूं ही क़ायदाबाद जो इलाइक़ो आहे। हिते तेज़ हवाऊं जेको हली रहियूं आहिनि जंहिंजे करे ही सचल ॻोठ भिटैबा सफ़ूरा एयरपोर्ट गुलिस्तान जोहर सुपर हाईवे कोरंगी इंडस्ट्रियल लांडी ईस्टर्न इंडस्ट्रियल एरिया समेत ईस्टी मिल पोर्ट कासिम सचल ॻोठ वारा ही सभु जेका इलाइक़ा आहिनि सॼी कराची शहर में हिकिड़ो हिन वक़्तु जेको आहे माण्हुनि खे तेज़ तव्हां ॾिसो त केॾी तमामु तेज़ हवा आहे। एॾी तेज़ हवा हिन वक़्तु घुलणु शुरू थी वई आहे जंहिं असांखे पिणु जेको आहे लोॾणु शुरू कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो ही तेज़ हवाऊं हिन वक़्तु घुलणु शुरू थी वियूं आहिनि। हिन मिट्टीअ जे हिन तूफ़ान जे करे शहरनि खे तमामु वॾी मुश्किलात सां मुंहुं ॾियणो पियो थिए। ख़ासि तौर ते जेको ही सॼी पट्टी आहे कराची शहर जे तरफ़ ईंदड़ वेंदड़ जेके शाहरा आहिनि शाहरा फैसल कोरंगी इंडस्ट्रियल एरिया वारा समेत ही जेको नेशनल हाईवे पोर्ट कासिम ईस्टर्न मिल क़ायदाबाद जेको ही रोड आहे तव्हां ॾिसी सघो था त हिन वक़्तु केॾी तेज़ हवा आहे तूफ़ानी हवाऊं घुलणु शुरू थी वियूं आहिनि जंहिंजो असरु कराची शहर ते ॿुधाए पियो वञे। हिन वक़्तु ही सॼी जेका साहिली पट्टी आहे उते तेज़ हवाऊं घुलण जे करे मिट्टीअ जो तूफ़ान आहे। माण्हू खे सफ़री जेको आहे सो मुश्किल पेश अची रही आहे। ही सूरत हाल हिन वक़्तु तमामु गंभीर थींदी पई वञे। ख़ासि तौर ते जेको डिस्ट्रिक्ट मलीर इंतिज़ाम आहे उन 50,000 आबादी खे मुतासिर थियण जो बि पिणु ख़दशो ॾेखारियो आहे। पर इंतिज़ामी तौर ते तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त अञा उहे ख़ासि जेके उपाउ वरिता वञनि उहे अञा उपाउ न आहिनि। के एहतियाती तदाबीरूं न आहिनि। काल्ह दौरो कयो डिप्टी कमिश्नर मलीर पारां अॼु असिस्टेंट कमिश्नर इब्राहिम हैदरी पारां इहो चयो पियो त कुझु आबादी खे मुंतक़िल कयो वेंदो। हीअं तव्हांखे वधीक इहो ॿुधाईंदो रहां त जेके तेज़ हवाऊं कराची शहर खे मुतासिर करे रहियूं आहिनि। शहरी जेको आहे मिट्टीअ तूफ़ान करे तमामु वॾी हिकिड़ी तकलीफ़ में आहिनि। ही तूफ़ान जा असर कराची शहर ते नमूदार थिया आहिनि। ही जेको आहे तेज़ हवाऊं असां जंहिं जाइ ते बीठा आहियूं त उते हवा असांखे मतिलबु लोॾे रही आहे। एॾी तेज़ हवा हिन वक़्तु कराची शहर में दाख़िल थी रही आहे। ही जेका मलीर जी सॼी साहिल वारी पट्टी आहे उन जे तेज़ हवाउनि जो जेको असरु आहे सॼे कराची ते पए थो। उन करे जेको मिट्टीअ जो तूफ़ान आहे ख़ासि तौर जेके मोटर साइकिल ते हलंदड़ माण्हू आहिनि पैदल सफ़र कंदड़ जेके माण्हू आहिनि उहे हिन वक़्तु मुतासिर थिया आहिनि। चयो पियो वञे त हिन तेज़ हवाउनि जेका शिदत आहे उहा न रुगो सोलर सिस्टम समेत जेके नंढियूं जेके मन वारियूं जेके शयूं आहिनि उनखे तमामु वॾो मुतासिर कंदो। उनजे करे सिंध सरकार पारां जेको आहे सो वफ़ाक़ी सरकार पारां ऐं जेके ही डिज़ास्टर जे हवाले सां जेके इदारा कमु था कनि उन्हनि शहरनि खे ॻोठाणनि खे इन्हनि खे एहतियाती तदाबीर ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पिणु जेको आहे मना कयो आहे। सुभाणे चयो पियो वञे त हीउ जेको तमामु वॾो हिकिड़ो तूफ़ान आहे उहो सिंध जे साहिल सां जॾहिं टकराए पोइ त उनजा असर हिन सॼी साहिली पट्टी समेत कराचीअ ते पवंदा। उन करे हुकूमत पारां शहरनि खे गैर ज़रूरी सफ़र खां पिणु जेको आहे सो मना करण सां गॾु जेको आहे सो एहतियाती तदाबीरूं पिणु इस्तेमालु करण जो चयो वियो आहे। जी।